जेको जलमक्सी ज़िले में नालो ॾिनो वियो आहे त छा उहो बि सरदार खान आहे छा? इहा ग़लति ॻाल्हि आहे। असांजो उन महिल टाइमली जी ॻाल्हि था कयूं त 10 खां वठी 4 बजे 2:30 3 बजे ताईं असांजो केस पियो हले। कोर्ट में असां जवाबदार जे हैसियत में बीठा हुआसीं। मुंहिंजो को अहिड़ो राब्तो हिन विच में न थियो आहे। मां इहा जंहिं महिल कोर्ट खां ॿाहिरि निकितुमि त इहा शइ मीडिया ते बि आई, हर शइ आई। सो उते सरज़मीन ते वियासीं। ज़रूरु लाज़मी ॻाल्हि आहे, चवंदा आहिनि क़ौम जी ॻाल्हि आहे मुंहिंजी, जे वेंदुमि त उहो पंहिंजी दांह फ़रियाद ज़रूरु कंदा। उहा दांह हुननि कई। उहो हिन ॻाल्हि ते पहिरें ॾींहं खां मां न्याणी शायदि उन महिल ई उथी दांह कई। सो इन में मुंहिंजो को इशू कोन्हे। पर को माण्हू पंहिंजी ॻाल्हि खे सम्झे थो त भली सम्झे, उन सां कोई इशू कोन थींदो। मूंखे उन में फ़र्क़ु कोन थो पए। अॼु ताईं त हिकिड़ी पोलिंग कोन खटी अथनि। बाक़ी हाणे मीर साहिब खे जो ख्वाब में 5 पोलिंगूं मिलंदियूं त मिलंदियूं हूंदियूं। 5 सालनि खां मोह ॾियूं था त ॿिया 5 साल ॿिया बि मोलींदा त कहिड़ो मसइलो आहे। मीर साहिब इहे धमकियूं पाण वटि रखे न, धमकियुनि में असांखे को फ़र्क़ु न पवंदो आहे। ऐं न ई हिन धमकियुनि सां कुझु थींदो। कानून पंहिंजो रस्तो वठंदी आहे। जेको कानून रस्तो वठंदी, जे मां उन शइ में इन्वॉल्व हूंदुमि त मां मौजूदु हूंदुमि। पुलिस में नादर ख़ान हुननि जी सपोर्ट करे, गवर्नमेंट में हुननि जी सपोर्ट करे, एंटी करप्शन जा केस हुननि जा कोन थो करण थो ॾे। खुलेआम पाण चवंदो थो वते। गाॾी में फ्रंट सीट में उहे वेठा आहिनि, ॿियो अलाए मलाइक त कोन कंदा आहिनि सपोर्ट। ओ मेरो बाप खे न ॾिठो अथई, भाउ त 24 कलाक गॾु अथसि। चाचे जंहिं फ़रियाद दाख़िल कई आहे उनखे नौकिरी मीर साहिब ॾिनी आहे। ॿियो छा, केरु तॾहिं ते न ईंदो आहे। जेको तॾहिं ते ईंदो हुनखे इज़त ॾियणी आहे, फ़र्ज़ु अथसि। दरोचा नवाब आहे, मोतबर आहे, हुन तॾहिं ते जेको ईंदो हुनखे इज़त ॾियणु खपेसि। माॾे बि कोई ईंदो त मां हुनखे इज़त ॾींदुमि, चाहे मुंहिंजे राजा जो हुजे, चाहे मुंहिंजे दारे जो हुजे। इन मसइलनि खां पोइ तव्हांजे चिकताण खां पोइ जिन बि नादिर ख़ान मक्सी जे स्टेटमेंटनि खां, तव्हांजे स्टेटमेंट खां बाद में जेका सोशल मीडिया ते जेका हिक ॿिए जे मथां इल्ज़ाम बाज़ियूं हलनि था, उनखे केतिरो ॾिसंदो या आईंदा जेको आहे सो अॻिते हली किथे दंग कंदासीं? इल्ज़ाम मुंहिंजा बाप, मां वरी बि इहा ॻाल्हि कंदुमि, असांजो को इल्ज़ाम हुन ते कोन्हे। हो थो इल्ज़ाम पंहिंजे लेखे पाण हाणे। मां पंहिंजे हिमायतुनि खे, बिरादरियुनि खे, दोस्तनि खे, सभिनी इहो रिक्वेस्ट कंदुमि त इख़लाक़ जे दायरे खां ॿाहिरि का बि ग़लति हरकत न कनि। जेका हक़ीक़त हुजे उनखे साम्हूं आणनि। जेका ग़लति ॻाल्हि हुजे उन खे हरू भरू ग़लति ॻाल्हि खे मैंशन करे कंहिं तोहमत न आणनि। सिंपल इज़ दैट।